सिंध काबीना बोर्ड्स ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन तरमीम बिल में तरमीम की मंजूरी ॾेई छॾी। ग्रेड 19 या 20 जो ऑफिसर बोर्ड जो चेयरमैन थी सघंदो। सिक्योरिटी यूनिट लाइ इंटरनल सिक्योरिटी स्पेशलिस्ट ब्रिगेडियर रिटायर्ड इनामुल हक़ खे मुक़ररु करण जी मंजूरी। CNIC बेस्ड गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन ऐं पर्सनलाइज़्ड नंबर प्लेट्स प्रोजेक्ट जी मंजूरी। सीनियर मुलाज़मनि खे 14 ग्रेड में मुक़ररु करण। फिज़िकल एंड रिहेबिलिटेशन लाइ इंडोमेंट फंड क़ाइमु करण। बोर्ड ऑफ गवर्नर्स जी नई सिरजोड़जक जी मंजूरी। सिंध काबीना DAP फंड कंहिं बहितरीन इदारे में सिलबकारी तौरु लॻाइण जी बि मंजूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी सरकार 24 सरकारी इदारनि खे ख़ानगाहिण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल अलीम ख़ान सरकारी इदारनि खे ख़ानगाहिण बाबति लिस्ट क़ौमी असम्बली में पेश करे छॾी। संदसि चवणु आहे त पहिरीं मरहले में PIA रोज़वेलेट होटल ऐं ज़रई तरक़ियाती बैंक खे ख़ानगाहियो वेंदो। आइस्को समेत 3 बिजली कंपनियुनि खे बि पहिरीं मरहले में ख़ानगाहियो वेंदो। ॿिए मरहले में यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन ऐं चेन चंगोज़ खे ख़ानगाहियो वेंदो। लेस्को समेत 6 डिस्कोज़ खे बि ॿिए मरहले में ख़ानगाहियो वेंदो। सिंध सरकार तरफ़ां आज़ादी जी ॾियारे जे सिलसिले में ख़ासि ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। सक़ाफ़त ऐं सयाहत वारे सूबे वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जी सदारत इजलास। कराची खां 0 पॉइंट ताईं आज़ादी ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। ख़ासि ट्रेन 13 अगस्त ते कराची खां रवानी थींदी ऐं 15 अगस्त ते वापसि कराची पहुचंदी। ज़ुल्फ़िकार शाह जो चवणु आहे त आज़ादी ट्रेन में शिरकत कंदड़ हर स्टेशन ते अवाम में क़ौमी झंडा विरहाईंदा। कश्मीरी अॻुवान यासिन मलिक जी घरवारी मशान मलिक चयो आहे त भारत वारर कश्मीर में मुसलसिल इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं करे रहियो आहे। एनिमी प्रॉपर्टी एक्ट तहत कश्मीर जी मिल्कियतुनि ते बि कब्ज़ा कया विया आहिनि। कश्मीर जो केस वड़ण लाइ मज़बूत क़ानूनी जिदोजहद करणी पवंदी। कैलेक्ट जे CEO औरत खे हिसाइण जे केस में 25 लख रुपया ॾंड जी रक़म सिंध हाई कोर्ट में जमो कराए छॾी। मुनसलवी ते सूबाई मुहसब औरत खे हिसाइण जे केस में 25 लख रुपया ॾंड लागू कयो वियो। SUP सदर ज़ैन शाह तरफ़ां मोरोसाने ख़िलाफ़ जल्द पुरअमन तहरीक शुरू करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त 26 आइनी तरमीम ज़रिए अदलिया खे वधीक इख्तियार ॾिना विया आहिनि। सिंध जे वसीलनि जी हिफ़ाज़त लाइ जल्द पुरअमन तहरीक शुरू कई वेंदी। मली जे लांडी प्रोसेसिंग ज़ोन में हिकु फैक्ट्री खे ख़ौफ़नाक बाहि। फायर ब्रिगेड जूं 3 गाॾियूं बाहि विसाइण जी कोशिशुनि में मसरूफ़। कुनरी में बदअमनी ऐं फ़ौज जे वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारियुनि ऐं शहरनि जे सॾ ते अमरीकन चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त पुलिस शहर ऐं बरपासे वारनि इलाइक़नि में अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी वई आहे। जोधापुर वेझो ॻोठ बशीर जखराणी वटां क्लच शाख खे 30 फुट घारो। मुबारकपुर वेझो टावरिया वटां मूसा अलाहाबाद शाख खे 30 फुट घारो। फसल पाणी हेठि। ॻोठाणनि जो चवणु आहे त आपाशी अमले जी नाअहली सबबि घारा पिया आहिनि। कुबे सईद खान में पाणी जी कोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी जी कोट सबबि 1000 एकड़ ज़मीन गैराबाद बणिजी वई आहे। शिकायतुनि बावजूदि चूंडियल नुमाइंदा ऐं आपाशी अमलदार नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में 10 वनडे मैचनि जी सीरीज़ जी पहिरीं मैच सुभाणे खेॾी वेंदी।